माहिरनि दावा कई आहे त हाणे पोढ़ाइप खे रोके वापसि जवान थी सघिजे थो, जॾहिं त ॿारनि ऐं जवाननि खे पोढ़ो बि करे सघिजे थो। इहा हैरानी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं नामुमकिन लॻे थी, पर माहिरनि ज़रूर हिकु तजुर्बे में अहिड़ी दावा कई आहे। साइंसी रिसाले में शाया कयल हिकु तहक़ीक़ में चयो वियो आहे त अमरीकी एपीजेनेटिक माहिरनि पोढ़ाइप खे ख़तमु करण लाइ शुरूआती तौर ते कूअनि ते तजुर्बो कयो, जेको हैरानी जोगी हद ताईं कामयाब थी वियो। माहिरनि दावा कई आहे त एपीजेनेटिक यानी डीएनए ऐं जीन्स में तब्दीली जे तरीक़नि सां पोढ़नि कूअनि खे जवान करण जो तजुर्बो कामयाब थियो, जॾहिं त नंढी उमिरि वारनि कूअनि खे पोढ़ो बि बणायो वियो। रुगो एतिरो ई न, पर माहिरनि इहा बि दावा कई आहे त अहिड़े इलाज जे तरीक़नि ऐं तजुर्बनि सां सिधी रीत कूअनि जी अखियुनि जी रोशनी बि वापसि अची वई, जॾहिं त पोढ़नि कूअनि जा उज़वा बि सरगर्म ऐं जवान थी विया। साइंसदाननि मूजिबि तजुर्बे दौरान हिननि न रुगो जवान थियल कूअनि जी जिसामत, पर संदन दिमाग़ ऐं अंदरूनी उज़वनि जो बि जाइज़ो वरितो, जेके नौजवान कूअनि जहिड़ा थी विया हुआ। इहा बि दावा कई वई आहे त इंसानी जीन्स में मौजूदु हिकु ख़ासि केमिकल एपीजीनोम जी ख़राबी इंसान खे पोढ़ो ऐं बीमारियुनि जो शिकार बणाए थी, ऐं ॼाणायल केमिकल खे बहितर बणाए वधंदड़ उमिरि खे घटाए सघिजे थो। एपीजेनेटिक यानी डीएनए ऐं खलियुनि जी तब्दीली ऐं इलाज जे तरीक़े सां इंसानी ज़िंदगी खे रोके, मोड़े ऐं वधाए सघिजे थो। माहिरनि जी इन टीम में शामिल साइंसदाननि खे तकरारी तहक़ीक़ुनि जे हवाले सां सुञातो वेंदो आहे, ऐं इहे साइंसदान केतिरा ई साल अॻु दावा कंदा आया आहिनि त पोढ़नि खे जवान करे सघिजे थो। हिननि जी दावा आहे त इंसानी डीएनए ऐं खलियुनि में मौजूदु ख़ासि केमिकल्स खे तब्दील या बहितर करे ॿारनि खे जवान ऐं जवाननि खे पोढ़ो, जॾहिं त पोढ़नि खे जवान बि करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk